नाज़रीन, काज़ी अहमद वेझो क़ौमी शहरा ते ओवरटेकिंग दौरान तेज़ रफ़्तारी सबब ऑयल टैंकर किरी पियो आहे, जंहिं सबब हज़ारें लीटर तेल ज़ाया थी वियो आहे, जॾहिं त रोड खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्ते में आहे ग़ुलाम हैदर उन्नड़। जी ग़ुलाम हैदर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, काज़ी अहमद अॼु सुबुह जो काज़ी अहमद लॻ क़ौमी शाहराह ते सुठियो स्टाफ ते तेज़ रफ़्तार ऑयल टैंकर ओवरटेक कंदे गलती थी पियो। इतला मिलण ते काज़ी अहमद पुलिस SHO DSP काज़ी अहमद मोटरवे पुलिस जाइ मौके ते बर वक़्तु पहुची करे रोड खे ॿिन्ही तरफ़नि खां बंदि कयो वियो, जॾहिं त काज़ी अहमद फायर ब्रिगेड ऐं सेकंड फायर ब्रिगेड खे फिल फौर तलब करे ॿिन्ही तरफ़नि खां पाणी पेट्रोल ते पाणी हारियो वियो। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ कराची खां मोरे तरफ़ वञी रहियो ऐं हज़ारें लीटर पेट्रोल जेको आहे रोड जे ॿिन्ही किनारनि ते हारे उन जे मथां पाणी हारे उनखे साफ़ कयो वियो आहे। जी ग़ुलाम हैदर, अवां जी महिरबानी।